नासिन वाक़िआ आगाह कंदासीं। जाम शोरो खां जाम शोरे में बदअमनी हथियारबंद दुकान में दाख़िल थी लखें रुपया खणी विया। ख़बर वाक़िए ॾियूं पिया हथियारबंद दुकानदार राशिद गाॾी जी दुकान ते काह कई आहे। कारोबारी अॻवाननि पारां इंडस हाईवे ते धरणो हणण समेत शहर में रोड ब्लॉक ऐं रैली कढण जो ऐलान कयो वियो आहे। बदअमनी वधी वई आहे। फोरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। शहरनि पारां दाहे वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर वाक़िए जाम शोरो खणींदासीं। जाम शोरो में बदअमनी वधी वई आहे। हथियारबंद दुकान में दाख़िल थी लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। हथियारबंद दुकानदार राशिद गाॾी जे दुकान ते काह कई। कारोबारी अॻवाननि पारां इंडस हाईवे ते धरणो हणण समेत शहर में रोड ब्लॉक करे रैली कढण जो ऐलान कयो आहे। वधीक तफ़सील वठंदासीं। जाम शोरो खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रहीम बख्श बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। जी रहीम बख्श, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल फौजा ही जाम शोरे में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। नामालूम जवाबदारनि छहों भेरो वापारी राशिद गाॾी खे हथियारनि जी ज़ोर ते यरगमाल करे रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया आहिनि। सेंडोस रोड वारे इलाइक़े मां वापारी राशिद गाॾी जे दुकान में हथियारबंद दाख़िल थी मज़दूरनि खे यरगमाल करे लखें रुपया फुर करे विया आहिनि। कारोबारी ऐं दुकानदार अॻवाननि पारां सख़्त एहतजाज कंदे इंडस हाईवे ते धरणे लाइ शहर मां रैली कढी रोड ब्लॉक करण जो ऐलान कयो वियो आहे। ऐं ॿुधाईंदो आहे त ॿिए पासे मुतासिर राशिद गाॾी जो चवणु आहे त पुलिस कख बनी बीड़ो न आहे कयो। कारोबारी माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। हिन जो चवणो त पुलिस सां मुलविस आहे। रोज़ वारदातूं थी रहियूं आहिनि। ठीकु आहे रहीम बख्श बलोच, वॾी महिरबानी जाम शोरो खां तफ़सील ॾिना।